بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. ये तअम्मुलात क़ुरानिया 61 हिसो तअम्मुलात क़ुरानिया जेको असांजो बरनामज आहे उन ते हलूं बि था। अल्लाह ताला असांखे तव्हांखे क़बूल करे। अल्लाह जे हुक्मनि ते हलूं, अल्लाह जे कलाम ते हलूं ऐं थोरो टाइम क़ुरान जे लाइ कढूं त असांखे इंशा अल्लाह फ़ाइदो तमामु घणो थी वेंदो। ऐं अल्लाह जो असांखे हुक्म आहे, छो अल्लाह ताला सूरत अल कहफ में चए थो वला तुतिअ मन अग़फलना क़ल्बहु अन ज़िक्रिना वत्तबअ हवाहु वकान अम्रुहु फ़ुरुता। त अल्लाह ताला हिते चए थो त अहिड़ा उन्हनि जे माण्हुनि जे पोयां न लॻो जेके क़ुरान पंहिंजे दिलि जे पोयां करे छॾियो अथनि। यानी क़ुरान पढ़नि था सिर्फ़ु ज़बान सां ऐं हुननि जे दिलि ते को बि असरु क़ुरान जो कोन थो थिए। इहो सूरत अल कहफ में अल्लाह ताला चए थो। वरी ॿी जॻह ते उहो सूरत अल बक़रा में 98 आयत में चए थो कुल मन कान अदुव्वन लिजिब्रील फ़इन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक। अल्लाह साईं चए थो त जेके मुनाफ़िक़ आहिनि ऐं चवनि था त असांखे जिब्रील पसंदि न आहे, त उन्हनि खे चओ त हीउ क़ुरान जिब्रील त खणी आयो आहे ऐं उन जो असांखे जे तव्हांखे माण्हू खणी आयो आहे जेको उहो कोन थो वणे, छो बाक़ी क़ुरान ते तव्हां कीअं अमल कंदो। ऐं ॿियो सूरत मुमिनून में 68 आयत चए थो अफ़ला यतदब्बरून क़ौल। छा हिन क़ुरान खे छो नथा सम्झनि, छो नथा पढ़नि, छो नथा हिन ते अमल कनि। सो असांखे अलाह जो हुकुम आहे त इहे शयूं असांखे इन्हनि शयुनि ते अमल करिणो आहे। तंहिंजे करे असीं हर रोज़ु कोशिशि कंदा आहियूं त थोरो न थोरो क़ुरान मां हिसो वठूं पंहिंजी ज़िंदगी में। अॼोकल्ह जेकी आयत आहे असांखे उहा आहे वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताब। इहा आयत सूरत अल आराफ में आहे 170 नंबर। वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताब व अक़ामुस्सलात इन्ना ला नुज़ीअु अज्रल मुस्लिहीन। इन आयत जो मक़सदु अल्लाह साईं चए थो त दीन जेको माण्हू पकड़े त पंहिंजो क़ाबू करे पकड़े। ईअं न के माण्हू बसि उन्हनि जे ॾिसे थो त पंहिंजे माहौल जेको आहे चौधारी जेके माण्हू आहिनि दीनदार आहिनि मुलान ठीकु आहे असांखे उन्हनि जहिड़ो हलणो आहे जीअं आहिनि हू असीं बि ईअं बि हलूं, बसि उन्हनि सां जहान गुज़ारिणो आहे। न, जे दीन ते हलणो अथई त उनखे चङी तरह हिफ़ाज़त कर, छो जो दीन आहे ही हिकिड़ो जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि न आहे। छो जो इंसानु ॾिस न, हींअर हिकिड़ो मिसाल ॾियूं था, को डॉक्टर पढ़े थो, 10 डॉक्टर निकिरनि था यूनिवर्सिटी मां, उन्हनि मां के होशियारु हूंदो के न, के सादो हूंदो। पोइ सादो जेको जहिड़ी तहिड़ी अस्पताल में मिड़ई मुलाज़िमत कंदो, पर जेको होशियारु हूंदो उहो चढ़ंदो वेंदो होशियारु थींदो वेंदो, आहिस्ते ॾिसंदे त पंहिंजा पोइ अस्पताल नंढी खोलींदो या वॾी सेंटर खोलींदो, आहिस्ते आहिस्ते मथे थी वेंदो, नालो मशहूरु थी वेंदो। बाक़ी जेको उन जहिड़ो तहिड़ो हूंदो डॉक्टर मिड़ई नाले में डॉक्टर आहे त पोइ सॼी ज़िंदगी पंहिंजी मुलाज़िमत कंहिं न कंहिं अस्पताल सरकारी में हूंदो, या छो जो हुनखे उहा शइ दिलि में न आहे, इल्मु जेको पढ़ियो कोन आहे अस्पताल में, बसि मिड़ई हुनखे पघार खपे या हुनखे इहो परमिशन खपे त मां डॉक्टर आहियां। सो इहो आहे हिन जेको दीन ते माण्हू अॼोकल्ह ॾिसो था त हर 100 माण्हू जेके दीनदार हूंदा न, उन्हनि मां 20 या 25 माण्हू तव्हांखे उन्हनि खे सही मुख़लिस दीन सां तालुक़ु उन्हनि जो हूंदो। बाक़ी जेके ॿिया आहिनि ॾाढी बि रखियल अथनि, मुलनि सां हलनि बि था, पर हुननि जो सही इख़लास दीन सां कोन्हे। इहो फ़र्क़ु कीअं ॾिसंदो त जेके उन्हनि मां क़ुरान पढ़नि था, हर टाइम ते दौर कनि था या तिलावत क़ुरान जो जेॾी महिल पढ़नि था त हुननि जे दिलि में असरु थिए थो, रोअनि था, अखियुनि मां पाणी थो अचे। बाक़ी ॿिया जेके ॿिया आहिनि आम माण्हू दिलि जा पका असां वांगुरु तव्हां वांगुरु, जेके अलाह साईं असांखे सभिनि खे तव्हांखे हिदायत ॾिए, दिलि नरम थींदी आहे क़ुरान सां। जेॾी महिल क़ुरान ॿुधूं था त असांजे अखियुनि मां पाणी कोन थो अचे, असांजी दिलि पकी थी वई आहे, दुनिया में तालुक़ु घणो थी वियो आहे, ॾे वठि ॾेती में घणो थी वियो आहे। सो इहे अलाह ताला हिन क़ुरान में इन आयत में सूरत अल आराफ में चए थो वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताब, जेके क़ुरान खे क़ाबू था कनि ऐं उन ते अमल था कनि ऐं पढ़नि था ऐं दिलि सां उनखे दिलि सां उहो रखनि था उन शइ क़ुरान खे। अॻिते छा थो चयो आयत में उहो अक़ामुस्सलाह, उन खां पोइ जल्दी चई निमाज़ पढ़ंदा हूंदा यानी उहे सालिहीन मुस्लिहीन जेके सालिह बि आहिनि ऐं मुस्लिह बि आहिनि। यानी हिकिड़ो ॿियनि पाण बि ठीकु आहिनि, सिधा आहिनि ऐं ॿियनि खे बि नसीहत कंदा त यार सिधो हलो, दीन आहे ऐं इन हराम खां बचो, हिन शइ खां बचो, हिन शइ खां बचो। तो इंसानु कोशिशि करे त जेको बि सिखे थो दीन त उन दीन ते अमल करे। सिर्फ़ु तोखे इन जे करे कोन आंदो अथऊं त यानी तूं हीउ बसि ॿुध ऐं अमल न कर, ॾिसंदे त उते ॿुधींदो त व्याज हराम आहे, तूं व्याज खाईंदे,
तो असां तोखे चऊं था शिरक खां बच त तोखे तावीज़ ॿधा पिया आहिनि, धागा ॿधा पिया आहिनि तुंहिंजे अहल औलाद खे, घरवारी खे, जा भेनरुनि खे, जा माउ खे, तो उन्हनि खे इनकार मुनकर अमर मारूफ़ नही मुनकर न कंदे त पोइ इहो वल्लज़ीन यमस्सिकून बिल किताब तूं इन आयत मां त कोन्हे त जेके तो ते आयतूं नाज़िल थियूं आहिनि, जेके आयतूं तूं ॿुधियूं आहिनि, जंहिंजो तर्जुमो तोखे ख़बर पई आहे त अलाह साईं चए थो जेको हीउ किताब जेको तव्हां ते आयो आहे, जेके इन्हनि जूं आयतूं तव्हांखे ख़बर पई आहे इन्हनि जूं, त इन ते अमल त कोन था कयो। यानी तूं भलो थिए ठीकु आहे, तोखे धागा तावीज़ न आहिनि ॿधियल, त तूं घर वारनि खे पंहिंजे औलाद खे ॾिसंदे त उन्हनि खे धागा ॿधियल आहिनि त उन्हनि खे कुझु कोन थो चई, त पोइ इहो त तूं नुक़्स थियो न। हिकिड़ो इंसानु पाण करे थो पंहिंजे औलाद खे कोन थो संभाले न करे, छो जो इहे इन्हनि जी ज़िमेदारी तो ते आहे। अलाह साईं चए थो क़ुर में चए थो कू अनफुसकुम व अहलीकुम नार वक़ूदुहा अन्नासु वल हिजारा। अलाह साईं चए थो त पंहिंजे पाण खे बचायो दोज़ख खां ऐं पंहिंजे अहल औलाद खे बि बचायो, जेके पथर बि ॻरी वेंदा उन दोज़ख में। अॼुकल्ह पंहिंजे औलाद खे केरु बुख़ार बि थिए थो पंहिंजे औलाद खे या पुट खे या धीउ खे त नथो सही सघे, की उन्हनि ते तूं बुख़ार नथो सही सघीं, का हुननि खे उल्टी थी थिए त नथो खणी भॼंदे इस्पताल ते, तूं उन्हनि खे सही सघंदे क़यामत जे ॾींहुं ॾिसंदे दोज़ख ॾे था वञनि, त उते त खणी चवंदे त नफ़्सा नफ़्सी सभु को, पर अलाह तोखां पुछंदो त हिननि खे छो हिननि खे हिदायत न कई, छो हिननि खे न सम्झाई। उहे ख़ुदि तोखे अलाह खे शिकायत कंदा, या अलाह जेकी तुंहिंजी धीउ हूंदी न तोखे छिकींदी क़यामत ॾींहुं, अलाह खे चवंदी अलाह साईं हिन खां असांखे हक़ु वठी ॾे, असांखे न दीन सेखारी, न निमाज़ सेखारी, न हक़ु हलाल सेखारी, असांखे इहो कोन सम्झाई त पर्दो असांखे करिणो ज़रूरी आहे, असांखे इहो कोन सेखारी त बुराई खां बचो, असांखे इहो कोन सेखारी त मर्दनि परावनि सां न ॻाल्हायो, असांखे हलाल हराम असांखे दीन सेखारी न, पोइ असीं इन शइ में किरी पियोसीं। हाणे असांखे इहो हक़ु वठी ॾे, छो जो हिन जो ज़िमो त असांखे सेखारे, त हाणे इहे तोखे कोन छॾींदे क़यामत ॾींहुं उते हुतां सभु को पंहिंजे माउ पीउ खे बि कोन छॾींदो, त असीं इन मां बि कुझु हक़ु वठूं, इन्हनि मां बि असांजे कुझु भलायूं निकिरनि, जे भलायूं न अथनि त असीं उन्हनि मां असांजा गुनाह कुझु हू खणनि। सो इहो हिकिड़ी वॾी मुसीबत आहे। इंसानु कोशिशि करे त इन शयुनि खां बचे, छो जो अलाह जो हुकुम आहे इहो क़ुर में त कू अनफुसकुम व अहलीकुम, तव्हां पंहिंजे पाण खे बचायो, पंहिंजे अहल औलाद खे बचायो, नबी करीम जो हुकुम आहे। सो इंसानु जेको सिखे थो त इन ते अमल बि कुझु करे, ईअं न त बसि सिखंदो वञे हिकिड़े कन खां ॿुधंदो ॿिए खां कढंदो वञे, त पोइ इहो अलाह खे कहिड़ो जवाबु ॾींदे, अलाह खे कहिड़ो जवाबु ॾींदे। उन खां बहितर आहे तूं न सिख त बहितर आहे, बसि छो क़यामत ॾींहुं चवंदा अलाह साईं मूंखे ख़बर ई कान्हे। हिकिड़ो अलाह साईं चवंदो तूं न ख़बर चाहे, न पियो चाहीं त मूंखे तोखे ख़बर पए न, उनजो हिकिड़ो अज़ाब तोखे थींदो, पर हींअर तूं हज़ारे मसइला पुछी थो, ॿुधी थो, ऐं पोइ उन ते अमल बि न कंदे, त पोइ त तोते जीअं उमुल मोमिनीन आयशा खां ईंदा हुआ माण्हू नौजवान अचे पुछंदासीं हीउ मसइलो ॿुधा, हीउ मसइलो ॿुधा, हीउ मसइलो ॿुधा, त उन छा हुननि चयो, या बुनैया ला तस्तक्सिर हुज्जत अल्लाह अलैक, अलाह जा हुजा तव्हांजे मथां न वधा, इन ते अमल कर, जेके सिखियो हुई इन्हनि ते अमल कर। जे रुॻो ॿुधंदो पुछंदो थो वञी मां ॿुधाईंदी थी वञा, इहा तो ते हुजत थी वई, हिकिड़ो बयानु ज़ाहिर थी वियो त हीअ शइ तोखे ख़बर आहे त हीअ हलाल आहे या हराम आहे। हाणे इन शइ ते तूं अमल ज़रूरु करिणो पवंदो, तो जेके तुंहिंजा अहल औलाद उन्हनि खे बि सेखारिणो पवंदो, जे न कंदे इन ते अमल ऐं न सेखारींदे न अमर मारूफ़ न नही आन मुनकर, त इहो तो ते हिकिड़ो बयानु तयारु थी वेंदो, तो ते हिकिड़ो शाहिद थी वेंदो, तोखे हिन मसइले जी ख़बर बि हुई ऐं तो अमल इन ते न कयो। सो इंसानु कोशिशि करे, जीअं अलाह ताला हिन आयत में चए थो वल्लज़ीन यमस्सिकून बिल किताब व अक़ामुस्सलाह व निमाज़, इन खां पोइ ॾिस न दीन खे पकिड़णो, ऐं हींअर एतिरो माण्हू दीन सिखे ऐं निमाज़ बि न पढ़े पूरे टाइम ते, या सही तरीक़े सां या सही वुज़ू न करे, केॾी न वॾी मुसीबत आहे, अलाह खां केॾे इंसानु वेंदो। सो इहो कोशिशि करे त इंसानु दीन सिखे थो त अमल करे। हा सभु शइ ते इंसानु नथो अमल करे सघे, अलाह सां क़ुर चए थो फत्तकुल्लाह मस्तताअतुम, इंसानु जेतिरो बि कोशिशि करे त मुतक़ी हुजे ऐं पंहिंजे पाण खे बचाए। असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिते हदीस आहे त चए थो त मां नहीतुकुम अन्हु फंतहू, जंहिं शइ खां मां तव्हांखे झलियां थो त उनखे छॾियो, ऐं जंहिं शइ वमा अमरतुकुम बिही फअतू मिन्हु मस्तताअतुम, जेको मूं तव्हांखे हुकुम कयो आहे त हीअ शइ कयो त उन मां जेतिरो तव्हां करे सघो त कयो। बाक़ी जंहिं शइ खां झले थो त असांखे उनखे झलणो खपंदो, परे थियणो पवंदो, छो जो उहे पक हराम शयूं आहिनि जेके असांखे नबी करीम झलियो आहे उन शइ खां। त इंसानु कोशिशि करे त इन्हनि शयुनि खां भॼे ऐं नफ़रत करे, छो जो तूं सिखियो हुई, दीन सिखियो हुई,
मरणो आहे, अॼु सुभाणे तोखे हिन दुनिया मां अखियूं ॿुटींदे त उन टाइम में तोखे सभु शइ विसरी वेंदी। उहा ॾींहुं यादि कर, पहिरीं राति क़ब्र में सुम्हंदे जेॾीमहिल अकेलो हूंदे तोखे क़ब्र मथां मिटी विझी लताड़े टंगुनि सां पंहिंजे पेरनि सां प्यारा प्यारा माण्हू तोखे उहो ई क़ब्र बंदि करे ऐं हलिया वेंदा, त उन राति तूं छा जवाबु ॾींदे? उन टाइम में तोखे ॿनी यादि ईंदी, तुंहिंजा पैसा रहियल माण्हू वटि रहियल यादि ईंदा, तोखे बिज़नेस दुकानु यादि ईंदो या तोखे नौकिरी यादि ईंदी? न, तोखे इहा सॼी शइ अॻियां अखियुनि जे हूंदी। त अलाह साईं चए थो त फ़बसरु कल्यौम हदीद, अॼु त तुंहिंजूं अखियूं लोह आहिनि सफ़ा, ॾिसंदे निमाज़ फ़िलाणी मूं घुसाई, फ़िलाणे निमाज़ ते मूं वुज़ू सही न कयो, फ़िलाणे टाइम ते मूं अज़कार न पढ़िया, फ़िलाणे टाइम ते मां अलाह जो ज़िक्र न कयो, हाणे छा कयां, हाणे छा थींदो, हाणे उन टाइम में त शैतान ख़ुशि थींदो। त तोखे जेके टाइम तुंहिंजा ज़ाया कई, तो इंसानु अमल करे ऐं कोशिशि करे त पंहिंजो टाइम ज़ाया न करे। हिते असांखे हिकिड़ो क़िसो यादि थो अचे त क़ाल इमाम अहमद बिन हंबल चयो त मां मोहम्मद बिन इदरीस उन वटि वेठो हुउसि। अहमद बिन हंबल चए थो हिन इब्न इदरीस कान नसीजन वहदह, ईअं सम्झ त मोहम्मद बिन इदरीस कहिड़ो इहो माण्हू आहे, इहो इमाम शाफ़ी वटि इमाम अहमद पढ़णु वेंदो हो। त चवंदो त ईअं सम्झ त हीअ के यानी को टीम आहे हिकिड़ो, एॾो इल्मु हुनखे हूंदो, एॾो अमल हूंदो। चए पियो त हिकिड़ो दफ़ो इहो इमाम अहमद ऐं हसन इब्न रबी अल बोरानी ॿई वेठा इमाम शाफ़ी वटि पढ़ण जे लाइ। त उते हिकिड़ो किताबु यानी ख़त लिखिजी आयो कंहिं न हारून रशीद खां लिखिजी आयो इन शाफ़ी ॾे। त उन किताब हुन जेको खणी आयो उन पढ़ियो त चए पियो त उहो असीं ॿई शाहिदासीं त लिखियलु हो ख़त में त मिन अब्दुल्लाह हारून रशीद, अलाह जो बंदो हारून रशीद जो जे तरफ़ां अमीर अल मुमिनीन इला मोहम्मद बिन इदरीस, उन ॾे मोहम्मद बिन इदरीस शाफ़ी उन ॾे ख़त आयो अमीर अल मुमिनीन जो। त जेॾीमहिल हुन ख़त ॿुधो ऐं हू पढ़े पियो त चवनि था इमाम अहमद ऐं ही अल हसन बिन रबी फशहिक़ व गुशिया अलैह, एतिरो हू थड़की ऐं बेहोश थी किरी पियो इमाम शाफ़ी, बेहोश थी किरी पियो। वरी जॾहिं उथियो त माण्हू तालिबनि खे चई त मूं अलाए कहिड़ो ॾोह कयो। फलम्मा अफ़ाक़ क़ाल इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, सारा यारिफ़ुनी, चई हथ बादशाह हींअर मूंखे सुञाणे थो, हाणे इहो मूं कहिड़ो ॾोह कयो जो बादशाहनि जा बि ख़त मूं जहिड़े माण्हू ॾे अचनि था। त अहिड़ो माण्हू ड्रिजंदा हुआ शोहरत खां। ऐं जेॾीमहिल इमाम शाफ़ी खे वफ़ात वेझे थी त रोअणु लॻो त पंहिंजी धीअ चई सियाबती छो थो रोईं, तूं एॾो दुनिया जो आलिम आहीं, ज़ाहिद आहीं, ऐं हींअर टाइम हिन तोखे रोअण जो। ऐं हिन जी छोकिरीअ बि रोई ॾिनो, चई बाबा तूं हिन दुनिया मां हींअर वञी थो। त वरी पाण चुप करे चई त मुंहिंजी पंहिंजी धीउ खे चई पुट न टिजो मूं ते, मां हिन घर में सिर्फ़ु हिन घर में, छो जो मुसाफ़िर घणो रहंदो हेॾे होॾे, चई मां हिन घर में रुॻो 4000 ख़तमा क़ुर जा कढिया आहिनि, हिन घर में थोरो टाइम रहियो हो। सो ॾिसो त इहो मोहम्मद बिन इदरीस इहो अमल एॾो हुननि जो त बि इहो त अलाह खां ड्रिजंदा हुआ। हाणे इहो कहिड़े टाइम 150 हिजरी में ॼाओ हो ऐं 204 में फ़ौत थी वियो। ऐं हीउ टियों इमाम आहे मज़हबनि जो ऐं वॾो आलिम हो जीअं चइबो आहे इबादतगार। ऐं ॾिस न एतिरा क़ुर जा ख़तमा कढंदो, असां तूं मां घणा ख़तमा था कढूं, हिन क़ुर खे केतिरो था पढ़ूं, इहो हिक ॿिए खां असां सुवालु करे सघूं था। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हदा वल्लाहु अअलम व सल्लल्लाहु अला सय्यिदिना